सिंधवाई सां गॾु आऊं आहियां अली रज़ा। हैदराबाद जे लियाकत यूनिवर्सिटी अस्पताल में डॉक्टर त आहिनि पर सर्जन न आहिनि, मशीनूं त आहिनि पर उहे हलनि नथियूं। 2017 खां ख़रीद कयल मशीनूं अॼु ताईं मरीज़नि खे को लाभ न ॾेई सघियूं आहिनि। जंहिं अस्पताल जो अधु अमलो ग़ाइब हुजे ऐं जदीद मशीनरी स्टोरनि जी ज़ीनत बणियल हुजे, उते मरीज़नि जो इलाज कीअं थींदो? सरकारी फाइलनि जे पुठियां लिकल असुल हक़ीक़त तां पर्दो खॼी वियो आहे। छा तव्हांखे ख़बर आहे त सरकारी फाइलनि में A1 कैटेगरी ॼाणियल लियाकत यूनिवर्सिटी अस्पताल हक़ीक़त में वेंटिलेटर ते पयल आहे। हिकु दस्तावेज़ अहिड़ा इंकिशाफ कया आहिनि जेके ॿुधी तव्हां बि अचरज में पइजी वेंदा। डिप्टी कमिश्नर हैदराबाद ज़ैनुल आबदीन मेमण पारां सिंध सिहत खाते खे मोकिलियल हिकु तफ़सीली रिपोर्ट में इंकिशाफ कयो वियो आहे त अस्पताल जो 51% अमलो ग़ाइब आहे। करोड़े रुपयनि जी अहम मशीनरी टेक्निकल ख़राबियुनि सबबि कबाड़ बणिजी वई आहे। रिपोर्ट चवे थी त हिते करोड़े रुपयनि जी मशीनरी या त बंदि पियल आहे या वरी रुगो काग़ज़नि में फ़ाल ॾेखारी वई आहे। MRI, CT स्कैन ऐं अल्ट्रासाउंड जहिड़ियूं बुनियादी सहूलियतूं मरीज़नि खे मुयसर न आहिनि। लास्ट मंथ खां ऑनरेबल कमिश्नर साहब जिन जो ख़ुसूसी इंट्रस्ट हो टुवर्ड्स सिविल हॉस्पिटल, ऐं उन्हनि चयो कि पाण खे का अहिड़ी काविश करणु घुरिजे जेको सिविल हॉस्पिटल जो केस थोरो हाईलाइट बि थिए एंड इन ते गवर्नमेंट जो फोकस बि अचे। नेसेसरी रिक्वायरमेंट इन टर्म्स ऑफ फंडिंग एंड एडमिनिस्ट्रेटिव सपोर्ट आहे उहो मिले इन हॉस्पिटल खे। जेको 16 तारीख़ वारो विज़िट हो, उनमें ये ख़बर पई तक़रीबन 45 मशीन्स जंहिंमें एसेंशियल मशीन्स इंक्लूडिंग CT स्कैन, MRI, डिजिटल एक्सरे ऐं अल्ट्रासाउंड जी जेके मशीनूं आहिनि काफ़ी ख़राबु पयूं आहिनि। अगरि हिकिड़ी CT स्कैन मशीन ख़राबु थिए थी त उनजी रिपेयर तक़रीबन 1.5 खां 2 करोड़ रुपया खाई थी वञे। MRI मशीन ख़राबु थी थिए त उहो 3.5 खां 4 करोड़ खाई थी वञे। रिपेयर ऐं मेंटेनेंस कंहिं मशीन जी करण को पेनफुल टास्क आहे, छाकाणि त हुनमें पहिरीं NIT थींदो, कॉन्ट्रैक्टर ईंदो, मशीन असेसमेंट थींदी, पोइ वञी करे इहा मशीन तव्हांजी लॻंदी ऐं ठहंदी ऐं हलंदी। मशीन जो ख़राबु थियण जो सभिनि खां वॾो सबबु आहे कि मशीनूं ओवर यूज़ड आहे। तव्हां बिलीव न कंदो, लेकिन तक़रीबन हिकिड़ी मशीन खे तक़रीबन 800 स्कैन करणा था पवनि ॾींहं में। हैरत जी ॻाल्हि त इहा आहे त 2017 में ख़रीद कयल करोड़ रुपयनि जी थीलियम स्कैन मशीन अॼु ताईं इंस्टॉल ई न थी सघी आहे। रुगो हिकु नंढड़ी हॉट लैब जी खोट सबबु उहा मशीन स्टोर रूम में ज़ंग खाई रही आहे। थैलियम स्कैन मशीन में मोर देन अ डज़न कॉम्पोनेंट्स आहिनि। हिकिड़ो सिंपल टूल बॉक्स न आहे, हिकिड़ी वॾी मशीन जंहिंमें 10 खां 12 कॉम्पोनेंट्स हूंदा आहिनि। इनमें हिकिड़ो वॾो कॉम्पोनेंट आहे हॉट लैब सेंट्रीफ्यूज। हॉट लैब सेंट्रीफ्यूज बेसिकली रेडियो एक्टिव हिकिड़ी मशीन आहे। इनमें थैलियम यूज़ थींदो आहे जेको रेडियो एक्टिव एलिमेंट आहे। IAEA जेकी इंटरनेशनल एजेंसी फॉर एटॉमिक एनर्जी आहे, इन्हनि हिन मशीन जी प्रोक्योरमेंट इन जो इम्पोर्ट ते बैन हणी छॾियो। हिकिड़ी मशीन जेकी एॾी महांगी आहे ऐं लास्ट 5-6 सालनि खां इंस्टॉल न आहे थी सघी एंड हॉस्पिटल इंतज़ामिया इंतहात खणी चुकी आहे, त हाणे लॻंदी बि कोन, बिकॉज़ इन ते ऑब्वियस हिकु बैन लॻियल आहे। छा को पुछण वारो आहे त ही अवामी पैसो ज़ाया छो थी रहियो आहे? सभ खां वधीक ॾुखोईंदड़ इंकिशाफ कार्डियोलॉजी शोबे बाबति थियो, जिते गुज़िरियल 9 सालनि दौरान हिकु बि सर्जरी न थी आहे। थोरो सोचियो, दिलि जे मरीज़नि जे लाइ मख़सूस हिन शोबे ते करोड़े रुपया ख़र्च थियनि था, पर मरीज़नि खे अॼु बि ख़ानगी अस्पतालुनि या कराची ॾांहुं ड्रोड़ायो वञे। छा इहा नाअहली नाहे त कंसल्टेंट्स मौजूदु आहिनि पर सर्जन ग़ाइब आहिनि? हाणे मूं हुते 16,000 जी हिकिड़ी, 17,000 जी हिकिड़ी, 2100 जी हिकिड़ी, वरी 700 जी हिकिड़ी, 1600 जी बि। बाबा किथे वञो? ही वञ, हलिया वञो शीशे लेबार्ट्री में। ॿियो सुते त मूंखे चए मशीन ख़राबु आहे। जेकी कैश ॾियनि था हुन लाइ हले पई, जेको नथा ॾियनि हुन लाइ बंदि आहे। अंदरि वञण त परे जी ॻाल्हि आहे, रुगो ॿाहिरां बीह करे मायनो ॾिसनि त ग़रीब आवाम कहिड़ी तरह सां ज़िंदगी पई गुज़ारे। वॾी ॻाल्हि इहा आहे जॾहिं डॉक्टर ईंदा आहिनि त पोइ जेके सिक्योरिटी गार्ड हूंदा आहिनि उहो ग़रीब आवाम खे को लठियूं पियो हाणे, को थुॾा पियो हाणे। गेट खां परे थियो साह पियो अचे, गेट खां परे थियो साह पियो अचे। अस्पताल जी हालत इहा आहे जो 51% जायूं ख़ाली पियल आहिनि, यानी अधु अस्पताल अमली तौर ते मफ़लूज पियल आहे। एमरजेंसी ऐं ICU जहिड़नि हसास शोबनि जी मरमत लाइ 694 मिलियन रुपया घुर्जनि, पर इंतज़ामिया वटि अजीब हल आहे। हू तजवीज़ ॾियनि था त पघारनि वारी बजट मां रक़म कढी मरमत कई वञे, यानी हिकु मसइले खे हल करण जे लाइ ॿियो मसइलो पैदा कयो।
अगर तव्हां गौर सां रिपोर्ट खे पढ़ंदो त उनमें जेके 70 करोड़ घुरिया विया आहिनि 694 मिलियन तक़रीबन घुरिया विया आहिनि। असां चयो आहे कि हिन साल सिर्फ़ु हिन हिकिड़े साल 70 करोड़ रुपया आहिनि जेके 2 अरब लैब्स थियनि था मां तव्हां रीअप्रोप्रिएट करे अपग्रेडेशन ऑफ एमरजेंसी ICU एंड रिपेयर ऑफ मशीनरी जी मद में ॾेई छॾियो। अॻिले साल जे लाइ तव्हां असामियुनि जी जेकी भर्तियूं असांखे करणियूं आहिनि उनजी इजाज़त ॾेई छॾियो ताकी हिते HR प्रॉब्लम्स रिज़ॉल्व थियनि। त ही वन टाइम असां गवर्नमेंट खां फेवर घुरियो आहे। सिविल हॉस्पिटल हैदराबाद खे पाण खे प्रॉपर एड्रेस करिणो आहे इशू के त हॉस्पिटल नीड्स टू बी शिफ्टेड एल्सवेयर। हिकिड़ी टर्शियरी केयर हॉस्पिटल एतिरे गुंजान इलाइक़े में उनजो हुजणु ऐं एतिरी घटि एरिया में उनजो हुजणु अगेन प्रॉब्लमैटिक ॻाल्हि आहे एंड विथ टाइम इहो इशू वधंदो पियो। काफ़ी अराज़ी अवेलेबल आहे जिते हिन हॉस्पिटल खे पाण शिफ्ट करे सघूं था। हिकिड़ो मेगा प्रोजेक्ट ठाहियो वञे जेको भले 1 साल जो न हुजे 3 खां 5 सालनि जो हुजे जंहिंमें स्लोली एंड ग्रेजुअली सिविल हॉस्पिटल खे शिफ्ट कयो वञे। असां इन ते वर्किंग करे रहिया आहियूं। ही मामलो वसीलनि जी खोट न पर इंतज़ामी नाकामीअ खे ज़ाहिर करे थो ऐं इहे सवाल उभारे थो त जॾहिं मशीनूं इस्तेमाल ई नाहिनि करणियूं त ख़रीद छो कयो वियो। 9 सालनि खां हिक बि सर्जरी न थियण ते कंहिंखां पुछाणो छो न कयो वियो। बजट आख़िर केॾांहुं वही रही आहे। हैदराबाद जो अवाम रुगो इमारतूं न पर इलाज बि चाहे थो। वॾियुनि अस्पतालुनि में रुगो फाइलनि जो पेट भरणु काफ़ी न आहे। मरीज़नि खे दर बदर थियण खां बचाइण जी ज़रूरत आहे।